आगाह कंदासीं। दादू जी अदालत जाली मुक़ाबले जो ॾोष साबित थियण ते अॻूणे SHO समेत 9 एहलकारनि खे 7 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अहम ख़बर दादू मामा ताईं पहुचायूं पिया, जिते अदालत जाली मुक़ाबले जो ॾोष साबित थियण ते अॻूणे SHO समेत 9 एहलकारनि खे 7 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। तफ़सील मालूम कयूं था। अशफाक मलिक टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अशफाक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त साल 2022 में बी सेक्शन थाणे जी हद में जेको पुलिस तरफ़ां हिकु मुबैना मुक़ाबिलो कयो वियो हो, जंहिंमें इस्लामाबाद जो रहवासी हुयो जेको आहे जिब्रान, जेको आहे उहो मारिजी वियो हो। पुलिस हुनखे लावारस ॼाणाए ऐं जेको आहे दादू में दफ़नाए छॾियो हो। उनजी अमड़ हिते दादू उहा पहुती हुई ऐं अदालत जे हुकुम ते जेको आहे उनजी क़बर कुशाई कई वई ऐं उहो केस जेको आहे अदालत जे हुकुम ते बी सेक्शन थाणे ते दाख़िल कयो वियो हो। अॼु उन केस में जेको आहे पुलिस दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट उनजे केस जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। उन में हिकु SHO समेत 9 एहलकारनि खे 7 साल सज़ा, SHO नूर मुस्तफ़ा पठान ते 10 लाख रुपया ॾंड ऐं ॿियनि जेको आहे पुलिस एहलकारनि ते 1 लाख रुपया ॾंड विधो वियो आहे। सज़ा आयरनि में इंस्पेक्टर आहे नूर मुस्तफ़ा पठान, ASI गुलाम कादिर गोपांग, ASI नज़ीर पंवर, दोस्त अली, अब्दुल सत्तार, गुलाम मुस्तफ़ा, अलाह बचायो, इमरान अली ऐं ॿिया जेके आहे उन में शामिल आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उनजी अमड़ हिते दादू आई हुई ऐं हुन अदालत में इहा दरख़्वास्त कई त खेसि जेको आहे पुट खे बेगुनाह इस्लामाबाद मां गिरफ़्तार करे दादू में जेली मुक़ाबिलो ॼाणाए उनखे मारियो वियो आहे। उनखां पोइ उनजी लाश जेको आहे लावारस ॼाणाए दफ़नायो वियो, जंहिंखां पोइ अदालत जे हुकुम ते उन नौजवान जी क़बर कुशाई कई वई। क़बर कुशाई खां पोइ उहो केस जेको आहे अदालत जे हुकुम ते ई बी सेक्शन थाणे ते दाख़िल कयो वियो, जंहिंजो अॼु दादू जी अदालत उन केस में फ़ैसिलो ॿुधायो आहे। जी अशफाक मलिक, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।